जंहिं पल जो पूरी दुनिया खे इंतज़ार हो, नेठ उहो पल अची गुज़री बि वियो। ईरान अमेरिका विच में अमुन मुआइदो थी वियो। ईरान जे सदर मसूद पज़शकियां ऐं अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप इन मुआइदे ते इलेक्ट्रॉनिक दस्तख़त करे वरिता आहिनि। अहिड़ी रीति मुआइदे मुताबिक़ आबनाए हुरमुज़ खुली वियो आहे। ईरान मथां पियल पाबंदियूं हटी वयूं। ईरान ऐं संदसि इत्तेहादियुनि ख़ासि तौर ते हिज़्बुल्लाह ऐं हुसिन मथां कंहिं बि हमले न थियण जी पक मिली वई। एटम बम न ठाहिण जो ऐलान त ईरान अॻु में ई करे छॾियो हो, पर तयारु थियल यूरेनियम जी शुद्धत खे ईरान अंदरि घटाइण जो फ़ैसिलो नओं आहे। ईरान ऐं अमेरिका विच में थियल इहो अमुन मुआइदो अमली तौर ते त शुरू थी वियो आहे, पर चयो इहो पियो वञे त ही को हतमी याने फाइनल मुआइदो न आहे। हिन मुआइदे जो फाइनल फ़ैसिलो 2 महीननि खां पोइ थींदो। तेसी ताईं ॿई मुल्क हिक ॿिए जो एतमाद हासिल करण जी कोशिश कंदा। जॾहिं त सदर ट्रंप 2 महीननि खे ज़रूरी करार न ॾिनो आहे, हिन चयो आहे त वक़्त जो मुदो कुझु वधी बि सघे थो। आलमी मीडिया मुताबिक़ जॾहिं सदर ट्रंप इन मुआइदे जे मथां इलेक्ट्रॉनिक सही कई पिए, तॾहिं हिन सां गॾु फ्रांस जो सदर बि वेठल हो। हिन मुआइदे जे हवाले सां अहम शइ उहा आहे त मुआइदे ते पूरी दुनिया मां मुबारकुनि जा सिलसिला शुरू थी विया आहिनि। उन हद ताईं जो जंहिं मुआइदे जो क्रेडिट पाकिस्तान खे मिली रहियो आहे, उन मुआइदे ते भारत बि मुबारक ॾिनी आहे। पर इसराइल दुनिया जो उहो वाहिद मुल्क आहे जंहिं अमेरिका ईरान मुआइदे ते सराही बदिरां अराईअ जो इज़हार कयो आहे। इसराइल जी अहिड़ी रवश मां पधिरो आहे त हू सदाईं पंहिंजे पाड़ेसरनि मथां हमला जारी रखणु चाहे थो ऐं हू उन्हनि हमलनि जे मार्फत हिकु त भरपासे वारनि मुल्कनि खे दहशत में रखणु थो चाहे ऐं ॿियो त हू हर भेरे हर हमले सां पाड़ेसरी मुल्कनि जी ज़मीन मथां कब्ज़ो करण जी पॉलिसी तर्क करणु नथो चाहे। जॾहिं त हिन जे लाइ उहा ॻाल्हि बि क़बूल करण जहिड़ी न आहे त ईरान हिकु वॾी ताक़त थी उभिरे। हिन खे मालूम आहे त ईरान हिन सां कॾहिं बि खीर खंड थी न सघंदो। ईरान जी ताक़त इसराइल जी कमज़ोरी आहे। ईरान जो अमेरिका सां मुआइदो इसराइल लाइ हिन सदीअ जो वॾो सदमो आहे। इसराइल जो वज़ीर आज़म नेतन्याहू हूअं ई हारायल जंग सबबि इसराइली अवाम में मक़बूलियत विञाए चुको आहे ऐं हाणे ईरान अमेरिका मुआइदे बदि त हिन जी सियासी शाख खे कापारी धकु लॻो आहे। जहिड़ी तरह जंग जे हवाले सां चयो पिए वियो त जंग मुल्क जे दाख़िली ऐं ख़ारिजी हालतुनि में तब्दीलियूं पैदा कंदी आहे, पर हिन भेरे त अमुन सबबि इसराइल मां नेतन्याहू जी सियासी खट खजंदे नज़र अची रही आहे। अमेरिका ईरान मुआइदे जी सूरत में ईरान ऐं अरब मुल्कनि समेत पूरी दुनिया खे ॿ तोहफ़ा मौसूल थिया आहिनि। हिकु अमुन जी फतेह ऐं ॿियो इसराइल जी शिकस्त। दुनिया जी दिलि मां उहा दुआ जज़्बे जा परहणी परवाज़ करे रही आहे त शाल अमुन जी फतेह ऐं इसराइल जी शिकस्त बदस्तूर जारी रहे।